नवाब शाह असिस्टेंट कमिश्नर इकबाल तुनियो ऐं अवाम ने झेड़ो ऐं चक्रियूं। नारेबाजी कई वई। तफ़सीलात मूजिब नवाब शाह जे पी सेशन थाने जी हद में असिस्टेंट कमिश्नर इकबाल तुनियो एनक्रोचमेंट जे हवाले सां पुलिस एहलकारनि सां गॾु इरशाद ख़ास केरी जे केबिन जी भॼ करे छॾी। दादा अवां खे आख़िर लाज़मी नोटिस ॾिनो हूंदो न खाली कराइण जो। वो साहब चवन पे यार असिस्टेंट कमिश्नर भी चए पियो त या को चवंदा तव्हांखे का बि नोटिस न आहे मिली। ॾिसो ऑफिसर बीठा आहिनि, मां उन्हनि खां बि सवाल कंदुमि। तव्हां चओ पिया त असांखे नोटिस काई कान्हे मिली, को नोटिस न आहे। हिननि जो वधीक चवणु हो त जेसिताईं असांजो मसइलो हल न थींदो तेसिताईं असां धरणो ख़तम न कंदासीं। हिननि जो चवणु हो त सॼी नवाब शाह जी एंक्रोचमेंट छॾे 1 महीने खां सिर्फ़ मुंहिंजे केबिन पोयां पइजी विया आहिनि। हिन जो वधीक चवणु हो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो बाअसर माण्हू आहे, उहो मूंसां दुश्मनी करे रहियो आहे। हिन वसवारनि सां मुतालबो कयो आहे त मूंसां इंसाफ़ कयो वञे। वाक़े वारी हद ते बीसी थाणे जो एसएचओ इंस्पेक्टर रशीद अहमद मेमन ऐं ॿिया थाणे वारी हद ते पहुची ॻाल्हियूं करे एहतजाज ख़तम करायो। अनवर बलोच, डिवीज़न ब्यूरो चीफ, मीडियाज़ा न्यूज़ HD, नवाब शाह।